वलीर में टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन गडाब जे चेयरमैन तारिक अज़ीज़ बलोच इमदाद जोखियो ऐं मीर अब्बास टालपुर हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मल्चंग जो ठीको यानी खीर जे जानवरनि जो ठीको जंहिंखे गडाब टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन बि नीलाम करे छॾियो आहे ऐं हू इन खां पोइ हुन खे गडाब टाउन हलाए रहियो आहे ऐं गुज़िरियल राति ओचितो हुन हिकु लेटर कढी केएमसी कब्ज़ो करण जी कोशिश कई आहे। असां सभिनी इहो फ़ैसिलो कयो आहे त असां गडाब टाउन जी आमदनी जा ज़रिया कंहिं बि सूरत में न छॾींदासीं। ही ठीको 24 करोड़ 10 लख में नीलाम कयो वियो। जेके ठेकेदार हिन ठीके खे हलाए रहिया आहिनि असां चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी, सीएम सिंध सैयद मुराद अली शाह ऐं कराची डिवीज़न जे सदर ऐं मकानी इदारनि वारी वज़ीर सईद गनी खां मुतालबो था करियूं त इन मामले में फौरी तौर असांजो साथ ॾियनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची